टंडो गुलाम हैदर यूथ अगवान ज़िले टंडो मोहम्मद ख़ान रईस हिदायतुल्ला चांग साबिक़ MP सैयद एजाज शाह बुखारी जी ॾिनल कोटा मां ॾिनल रोड अब्दुल मजीद निज़ामानी खां ॻोठ जुम्मो ख़ान चांग ताईं 8 किलोमीटरनि खां मथे रोड जेको 8 ॻोठनि खे लॻे थो रोड जी मिट्टी जी भराई तां मक़ामी ज़मींदारनि जो एतिराज़ हुआ। यूथ अगवान ज़िले टंडो मोहम्मद ख़ान रईस हिदायतुल्ला चांग ज़मींदारनि सां ॻाल्हियूं करे मसइलो हल कराए मिट्टी जी भराई जो कमु शुरू कराए छॾियो। इन मौक़े ते यूथ अगवान हिदायतुल्ला चांग जो चवणु हो त पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे, अवाम जी ख़िदमत ते यकीन रखूं था। ईंदड़ इलेक्शन में पीपल्स पार्टी वॾी अक्सरियत सां कामयाबी माणींदी। इन मौक़े ते सदाम चांडियो जनरल सेक्रेटरी सपाफ तालको टंडो गुलाम हैदर साणस गॾु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।